没有。पांच तरफा का कोशिश है बाकी नबी जेतरी तालीम ॾियारे सघो उहो हुननि खे कमु ईंदो। हमेशह कोशिश करे पंहिंजी औलाद ते नज़र रखो, कहिड़ी सोबत कहिड़ी संगत सां उथनि था विहनि था, शुरू में ई तव्हां पंहिंजी नज़र रखंदव इंशाअल्लाह ताला तव्हांजी सारी तकलीफ़ न थींदी। जॾहिं तव्हां पंहिंजी औलाद खे छॾे छॾे हुननि जी मर्ज़ी ते ॿार आहिनि हुननि खे अकल न आहे, तव्हांखे औलाद जी ऐं छोकिरनि जी ख़ुशूसन तरबियत चङी करणी, तालीम ॾियारे करे अॻिते वक़्तु तालीम मौसम ख़राब आहे कहीं तव्हांखे फसल जी क़ीमत थी करे तालीम ॾेई शइ आहे उनजी क़ीमत आख़िर ताईं मिलंदी आहे। ॿियो कोशिशि जमायत जहिड़ी कयो जेतिरो थी सघे तव्हां माल वधायो, माल में बरकत बि आहे ऐं माल में फ़ाइदो बि आहे। ख़ुदा तव्हांखे तव्हांजी औलाद हुनखे नसीब कहना करे। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो दुरूद शरीफ़ सलाह शरीफ़ इहो पढ़ो, ख़ुदा तव्हांखे हिन दुनिया में आख़िरत में अजर ॾींदो ऐं हमेशह नमाज़ खां पोइ सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ खां पोइ ज़िक्र कयो, ज़िक्र खां पोइ वरी दुरूद शरीफ़ सलाह शरीफ़ ऐं हमेशह दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह तव्हां हर नमाज़ में दुआ घुरंदा रहियो, छो जे इहो ई पाकिस्तान जी फ़ौज आहे जंहिं इन मुल्क खे दहशतगर्दी सां जान छॾाई आहे, तव्हांजे लाइ क़ुर्बानियूं ॾिए पई, उन्हनि जा नौजवान उन्हनि जा बच्चा असांजा बच्चा शहीद थिया, उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, जो ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जे लाइ बि तव्हां दुआ हमेशह घुरंदा कयो, मुल्क जे लाइ दुआ घुरियो। तव्हां पंहिंजे अक़ीदे ते मज़हब ते ईमान ते क़ाइमु रहो, ख़ुदा तव्हांखे अजर ॾींदो। कंहिं ॿिए जे अक़ीदे सां मज़हब सां छेड़खानी
अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन।